नाज़रीन, रेडियो ऐं टेलीविज़न जे नामियारे अदाकार नूर मोहम्मद लाशारी खे ॾिसंदड़नि खां विछड़े 5 वरिय विहामी विया आहिनि। सिंधी ऐं उर्दू ॿोली में अदाकारी कंदड़ नूर मोहम्मद लाशारी जी फ़नी कैरियर ते मुख़्तसिर नज़र विझूं था अली रज़ा नुकरत जी हिन रिपोर्ट में। सिंध के लेजेंडरी अदाकार नूर मोहम्मद लाशारी 24 अक्टूबर 1931 ईस्वी में कलंदर की नगरी सेवण के गोठ कोट लालू लाशारी में फैज़ मोहम्मद लाशारी के घर में अख खोली। नूर मोहम्मद लाशारी शुरुआती तालीम हासिल करण बाद मास्तरी वाले शोबे से सलाहजी वियो। हिन कुछ अरसो रेडियो पाकिस्तान हैदराबाद में सदाकार तौर कम कयो। कराची पहुंचण बाद उस्ताद बुखारी जी नाटक मंडली जरिए पंहिंजे फनी कैरियर की शुरुआत कई ऐं केतरनि ई स्टेज ड्रामन में अदाकारी जा जोहर ॾेखारिया। तू हिक भेरो वरी मुझे पुट सां मिली उनके अखियुनि में ॾिसो और सां ॾिसो उनके अंदर में छाती पाए ॾिसो। अहिड़नि जवाननि जे लाइ शाह लतीफ़ संदोरे फरमायो आहे त मूं छे ॾिठा मां दिल ॾिठो पिन रही अचिजे रातिनि तिन दुर्गन संगी चाह नूर मोहम्मद लाशारी के नंढे पर्दे ते सिंधी ड्रामे नाटक रंग वडन अदाकारन की सिफ़ में बीहारे छड़ियो। संदस मशहूर ड्रामन में जंगल, दीवारें, छोटी सी दुनिया, चांद गिरन, मारवी ऐं ॿिया ड्रामा शायरी अली बाबा जी लिखियल दस्तावेजी फिल्म दुंगी मंझ दया समेत ॿियुनि केतिरनि ई फिल्मनि में बि अदाकारी जरिए पाण मंझरायो। खेस फनी खिदमतुनि जे एतराफ़ में केतिरा ई एवार्ड मिलिया। जॾहिं त 1992 ईस्वी में हुस्न कारकर्दगी तहत सदारती एवार्ड सां बि नवाज़ियो हमेशा लाइ विछड़ी वियो, पर बहितरीन डायलॉग डिलीवरी के कारण खेस अॼु बि यादि कयो वञे थो। अरे अरे हिता हेड़ी थपान दो सजो या टिकली फिटाए छॾींदो साईं। वे पहिरियां मुंहिंजे सवालनि जा जवाब ॾे। बाबा ईंदड़ वक़्तु मुंहिंजो आहे। इनकलाब मूंखे सॾे रहियो आहे। तोखे इनकलाब नाहे सॼो। अरे तोखे इनकलाब नाहे सॼो। तोखे